व आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व अस्वाजिही अजमईन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब, मालिको खालिको करीम रहीम सताल अयूब वफ़ार ज़ुनूब, लम यलिद वलम यूलद, उन रब करीम जी ज़ाते पाक जे असां ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ हा एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यिदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरे अस्फिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिही वसल्लम जो उम्मती बनायो। तवां असां खुश नसीब आहियूं जो रब करीम दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ में भलारे दिहारे जुम्मतुल मुबारक में हाज़री नसीब कई आहे। शाला रब करीम महबूब जे सदके मरण जे घड़ीअ ताईं तवां असांजी हाज़री दरगाह हुसैनाबाद हमेशा लगंदी रहे। दुआ है त शाल रब करीम महबूब जे सदके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमा ज़हरा जी चादर जी सदके असांजे महबूब मुर्शिदन करीमन के कामिल सेहत ख़िज़री हयाती अता फरमाए। सब आमीन चओ। क़िबला साहिबज़ादा जुनेदे वक्त क़िबला सईद अताउल्ला शाह बादशाह के अल्लाह से कामिल सेहत ख़िज़री हयाती अता फरमाए। शेर हुसैनियत फ़ख्र अहले सुन्नत हज़रत अल्लामा साहिबज़ादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया ज़ीनतुल फ़ुक़रा मज़हरे जमाल मुर्शिद हुसैन क़िबला साहिबज़ादा अल्लामा सैयद सनाउल्लाह शाह बादशाह मदज़िल आली अल्लाह जे पाक कलाम चंद लफ्ज़ अवां जे आॾो तिलावत कया आहिनि। आहे असां ऐं तव्हां सभिनी खे हुसैनाबाद में हाज़री लॻाइणी। ये जुमे जी हाज़री मामूली हाज़री न आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान कंहिं धोखे में विधुई जो मां सखी रब के छॾे ॾिनी। इंसान उन समा वरतला उन सजी माना है मोहब्बत। जे इंसान में मोहब्बत आहे उहो इंसान आहे, जंहिंमें मोहब्बत नाहे उहो इंसान ई नाहे। थोरो ॻाल्हायो।
हदीस कुदसी में ईंदो आहे त अल इंसान सिर्री व अन सिर्रुहू। इंसान अल्लाह जो राज आ, अल्लाह इंसान जो राज आ। इंसान में अल्लाह घणो कुछ मेहरबानियूं समायूं आहिनि। अबा ॿियो नालो असांजो आहे माण्हू। माण्हू उनखे चइबो आहे जंहिंमें माण्हपो हुजे, ऐं माण्हपो न आहे त माण्हू ई न आहे। माण्हू सभु को माण्हू न आहे, माण्हू सभु को माण्हू न आहे। माण्हू को माण्हू आहे। माण्हू सोई माण्हू आहे जेको नींहुं नबीअ सां लाही। आवाज़ ॾे। हिकु हवालो ॾेई करे आयत ॿ लफ़्ज़ अव्हां जा ॾो अर्ज़ कंदुसि। असांजे सिंध जो मशहूर बुजुर्ग ख्वाजा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जॾहिं माण्हू मिलण ईंदा हा, मां ॾिसो त पाण हीअं हथ ॾींदा हा, कॾहिं कॾहिं वरी हीअं हथ ॾींदा, कॾहिं खोले ॾींदा, कॾहिं वरी हथ हीअं करे लटे में ॾेई ॾींदा। सखी सैयद साले शाह बादशाह जीलानी रहमतुल्लाह अलैह साईं जा गुलाम हा। वो साईं खे अर्ज़ कयूं त केवला हुजूर जी उम्मत खां नफ़रत, किन खे खुलियल था हथ जो, किन खे चादर में लिकाए था हथ जो। पाण पंहिंजी टोपी मुबारक खणी करे उन जे मथे ते रखियऊं ऐं पाण फरमायूं त वञो रेल अचण वारी आहे, अव्हां स्टेशन ते वञी बीहो, पोइ अव्हां मोटी अचिजो ऐं जेको फ़ैसिलो कंदा उहो मूंखे क़बूल आहे। पाण जेॾी महिल मोटी आया त अर्ज़ कयूं त केमला अव्हां जी मर्ज़ी आहे, जीअं वणेव हथ जो। पुछऊंसि त छो? पाण फरमायूं त रेल मां जॾहिं माण्हू रहनि पिया त को इंसान पियो लहे, न त जानवर पिया लहनि। हे पुराणी सदियुनि जी तो मां ॻाल्हि कयां, पोइ ते हलिया वञो। को इंसान पियो लहे, न त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर पिया लहनि। पाण फरमायूं दादा रेल में जानवर खणबा आहिनि छा? रेल में त इंसान चढ़ंदा आहिनि। साईं मूं त जानवर ॾिठा। पाण फरमायो त ज़ाहिरी इंसानी सूरत आहे, पर अंदर जो जेकी शइ वेठी आहे उहा कंहिंजी बांदर थी वई आहे, कंहिंजी भोला थी वई आहे, कंहिंजी मुख़्तलिफ़ जानवर थी वई आहे। को इंसान रहियो आहे ऐं इंसान उहो रहियो आहे जंहिंजी निस्बत दिलबर मोहम्मद करीम सां सची आहे। उन टाइम में इहो हाल हो त हाणे छा हूंदो? तव्हां थोरो सोचियो त उन टाइम में इहो हाल हो त हाणे छा थींदो? फरमायो मुंहिंजे रसूल त जे पंहिंजे नफ़्स खे सुञातो तंहिं रब खे सुञातो। जे पंहिंजे नफ़्स खे सुञातो तंहिं रब खे सुञातो। या अय्युहल इंसान
मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फस्सवाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। जेके निंद्र पया हो त माशाअल्लाह, जेके जागो था सब चओ सुभान अल्लाह। आवाज न आयो? ए इंसान कंहिं धोखे में विधुई क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह इंसान ॾे मुतवज्जह थी करे फरमाईंदो, ए इंसान कंहिं धोखे में विधुए जो मां सखी रब खे छॾे ॾिनी। अल्लाह सखिया। आवाज़ न आयो? अल्लाह अल्लाह सखिया। दुनिया जे दरनि ते वेंदे ताना मिलंदई, तुनका मिलंदई, अल्लाह अल्लाह अलाए छा छा चथर कंदई, पर रब जी उहा ज़ात निमाज़ न पढ़ी त बि खारा वई, ज़िक्र न करी त बि खारा वई, रब खे सजदो न करी त बि खारा वई, रब जो फर्मा बरदार न थी त बि खारा वई। छो त ऐलान करे छॾियो अथई त मिल दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। जेकी भी ज़मीन ते चुणंदड़ शइ आहे उन जो ज़ामिन मां अल्लाह पाण आया। हज़रत सुलेमान अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रब खे अर्ज़ कयो त मुंहिंजा अल्लाह रूह ज़मीन जी बादशाही ॾिनी सी, इंसाननि जो बादशाह बणाई, जिन्ननि जो बादशाह बणाई, देवनि जो बादशाह बणाई, परंदनि ऐं दरंदनि जो बादशाह बणाई, बादशाही ॾिनई, नबूअत ता कई छी, हर शइ सां नवाज़ोसी, सोन चांदी जा खज़ाना ॾिनासीं। मौला मांखे मोकल ॾे त तुंहिंजी मखलूक जी मां दावत कयां। आवाज़ नथो अचे? अल्लाह मोकल ॾे त दावत कयां, मां खारायां। अल्लाह फरमायो सोना नबी तोखो या गाल छिड़ियल न मुंहिंजा रब मोकल ॾे, इजाज़त ॾे त मां हिननि खे कुझु न कुझु खारायां। अल्लाह फरमायो हाणे बि इजाज़त नथो ॾियां, हिननि मुंहिंजी मखलूक जेकी पैदा कई आहे हिननि जे लाइ नाश्तो तयारु कराए। सुलेमान अलैहिस्सलाम जिन देव घुराया, काम तयारु कराया, हज़ारा मेल दस्तर लॻाया, हर शइ तयारु थी वई आहे। चेतो मुंहिंजा रब हाणे इजाज़त ॾेनि त अचे मुंहिंजे दस्तरखाने ते खाइनि। अल्लाह तूं फरमाए सुलेमान हिकिड़ी दरिया जी मच्छी आहे, उहा थी चवे त रब मांखे त मोकल ॾे, मां ॿाहिरि वञी अॻ में नाश्तो करे अचां, छो जो मुंहिंजा रब मां पाणी को सवार रही न आहियां सघंदी। अल्लाह फरमायो अॻ में उनखे थो मोकिलियां, उहा अचे पोइ तूं ॿियनि खे घुराइजांइ। जी मुंहिंजा रब उन मच्छी खे इजाज़त मिली आहे, उहो सारो थाम जेको मेलनि में नबी तयारु करायो, हिक गिरह में मच्छी खाई वई। उन मच्छी नबी ॾे मुंहुं करे चयो त ढव न कयो थमाए। नथा ॻाल्हायो? ढव न कयो थमाए सुलेमान। अहिड़ा त लुकमा मां रोज़ ॿ-टे खाईंदी आहियां, हे त अञा मां ढो न कयो आहे। सुलेमान बारगाह में हथ खयां, रब फरमायो सुलेमान हिक मच्छीअ खे ढो न कराई त काइनात खे ढो कीअं कराईंदे? मां त उहो सखी आहियां, परंदा हुजनि, दरंदा हुजनि, पटनि में हुजनि, दरियाहनि में हुजनि, जिथे बि रहंदा आहिनि मां अल्लाह उन्हनि सभिनी खे रिज़्क़ पहुचाईंदो आहियां। आवाज़ नथो अचे? वमा मिन दाबतिन फिल अर्ज़
इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा मां सभिनी जो ज़ामिन आया रिज़्क़ पहुचाइण जो सभिनी खे मां रिज़्क़ पहुचाईंदो आहियां रबनी खे रिज़्क़ ॾींदो आहियां छो त मां रब वॾे शान वारो रब आहियां मां उहो सखी आहियां जो इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बग़ैर हिसाब अल्लाह तो चवे त रिज़्क़ ॾींदो आहियां त हिसाब कंदो ई न आहियां पर हिननि इंसाननि मां उहे इंसान भी पैदा कयम में खुदा तो फरमाए हिननि इंसाननि मां उहे इंसान भी पैदा कयम जेके कमाईंदा भी न आहिनि उहे ट्रांसपोर्ट भी न आहे धंधो भी कोन आहे वापार भी कोन आहे दुकानदारी भी कोन आहे ज़मींदारी भी कान आहे कुड़मत भी कान आहे अल्लाह अल्लाह दुनियादारी जी का मेहनत कंदा ई कोन्हनि मां हिननि इंसाननि मां उन्हनि खे भी पैदा कयो आहे जो कुल्लमा दखल अलैहिल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा काल या मरियम अना लक हाज़ा कालत हुवा मिन इंदिल्लाहि इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बग़ैर हिसाब अच्छो मथे खणी सुभान अल्लाह चो कुल्लमा दखल अलैहा ज़करिया मिहराब कुरान तो फरमाए आल इमरान सूरत कुरान तो फरमाए जॾहिं जो दाखिल थियो ज़करिया अलैहिस्सलाम मिहराब में त बीबी मरियम नमाज पई पढ़े वजद इंदहा रिज़्क़ा चौधारो रिज़्क़ ॾिठई ताम ॾिठई मुंद वारो गैर मुंद वारो खरीफ वारो बहार वारो सियारे वारो उन्हारे वारो हर ताम ॾिठई ज़करिया ॾिसो त दर बंदा चाबी मां वटि अंदर केरु आयो जो नइयो बीबी मरियम जॾहिं निमाज़ में सलाम वरायो काल या मरियम अन्ना लक हाज़ा ओ मरियम हे काॾो आजो थी से कालत हुवा मिन इंदिल्लाह हे जेको ॾिसी थो माॾे अल्लाह मोकिलियो आवाज़ न आयो कंहिं मोकिलियो आहे सब सब चो अल्लाह आवाज़ न थो अचे ॾाढा चो कंहिं मोकिलियो आहे अल्लाह मोकिलियो बीबी मरियम कमायो न ज़मींदार न कुड़मी न ट्रांसपोर्ट न धंधो न वापार न हाँ ड्यूटी कान नौकरी कान मुलाज़मत कान रुगो रब जे इबादत में ही अल्लाह चवे थी कालत हुवा मिन इंदिल्लाह हे अल्लाह मोकिलियो आहे पर रुगो मुंद वारा न हर मुंद जो मेवो पियो नथा ॻाल्हायो हर मुंद जो मेवो पियो आहे कालत हुवा मिन इंदिल्लाह ओ दोस्तो ये हिन वली नथा ॻाल्हायो हथ मथे खणी जवाब दे कमाइन न धंधा न वापार न बैंक बैलेंस न हाँ ट्रांसपोर्ट न तिजारत न हाँ अल्लाह इन्हनि खे ॾींदो आहे त बग़ैर हिसाब जे ॾींदो आहे ऐं पाण बि खाइनि त दर ते मुरीद बि खाई वञे ॾाढा नथा चओ हाँ पाण भी खाइनि त दर ते मुरीद भी खाई वञनि नबी जे प्यार करण वारो रब थो चए मां सखी आहियां अब छाया आवाज़ नथो अचे आवाज़ दे आवाज़ फारसी वारे बुजुर्ग वरी हीअं चयो अथव रब तो करीमी रब तो करीमी व रसूल तो करीम सद शुक्र हस्ते में मियाँ दो करीम जेठो मौला अल्लाह भी करीम त उन जो महबूब भी करीम अगते सद शुक्र हस्ते में मियाँ दो करीम जे तो अल्लाह तुझा सब शुक्र है ने जो बिन सखन जे विच में पैदा कयो थी नथा ॻाल्हायो बिन सखन जे विच में अल्लाह भी सखी असा जो महबूब नबी भी आवाज दे महबूब नबी भी सखी एडो सखी सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला
चओ सुभान, चओ सुभान। एडो हुजूर के प्यारो होंदो ऐं ईंदो भी घणो हो, घणो ईंदो। नबी से फरमास अबी हुरैरा घट घट अच तो मोहब्बत ज़्यादा थी। अबी हुरैरा साईं ये उठी घर वयो न, घरा वनी मोटी आयो। फरमाया अबी हुरैरा जल्दी मोटी आए। अर्ज कई या रसूल अल्लाह तमा त चौथा त जल्दी मोटी आए, पर सोड़ा मां घर ताईं पहुतुस मुखे 12 महीना थिया। 12 महीना न थिया हा, पर जुदाई जी घड़ी भी सदियों लगंदी आ। 3 जुमा शादी तोखे भी सिक लगी आ, आवाज तो अचे तोखे भी सिक लगी आ। सैयदना अबू हुरैरा तो चले आका माखे तो 12 महीना गुजरी विया आहिनि, मां घर पहुतो आया नबी जे प्यार करण वारो। उन सैयदना अबू हुरैरा फरमायो माखे लगी भूख, सोचियो त काॾे वञा। रसूलुल्लाह मनो कया हथ कंहिंजी आॾो न टंग जाए, कंहिंखे चइजाए न। अचे खिटीअ में बीही रहियुसि त मन को अचे मूंखे सलाह करे। अबू बकर सिद्दीक आयो, अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम रवानो थी वियो। उमर साईं आयो, ॿियो असहाबी साईं आयो। इएं कदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, जीअं हबूब आया अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम सोना महबूब सलाम कई रसूलुल्लाह के। मुझे नबी पूछो ना अबू हुरैरा छो बीठो। साईं फरमायो अबू हुरैरा हेॾे ॻाल्हायो सुनो था दिलनि जा। फरमायो वीर हेॾे कढ लगी पियो। अबू हुरैरा तो चई मूं दिल में सोचो त रसूल मुंहिंजी ॻाल्हि समझी विया। अल्लाह अल्लाह मदीने जो ताजदार वठी मस्जिद नबी में आया। हुजूर वेखी गया, अबू हुरैरा वेखी रहियो। हुजूर को भी न फरमायो। एक औरत आई है, प्यालो खीर जो खणी आई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खीर दिनो है। अबू हुरैरा तो चवे आओ सोचो रसूल खीर मुखे पियारींदा। पर अबू हुरैरा जी आका हे खीर वठ सही कादे कया। फरमाया सामो असहाब सुफा वाला थले ते वेठा आहिनि। मदीने में वींदो अज भी मस्जिद नबी जे अंदर थलो आ। यो साजो थलो हो मुस्तफा जे शागिर्दन तालिबन जो मदरसो। आवाज न तो अचे, हथ मथे खणी चओ मदरसो हो, मदरसो रसूलुल्लाह जो। हुजूर पढ़ाईंदा हा, असहाब सुफा वारा अबू अमा छॾे अचंदे रहिया। रसूल घर खां निकिरी उन्हनि खे सबक ॾींदा हा। हुजूर फरमाइना असहाब सुफा वारनि ॾे खणी वञ, प्यालो खणी वियो। अब अबू हुरैरा चवे हा सही उन मांखे लगी आ, मां बुख ते हा, तव्हां था चओ हुननि खे खणी वञ। पर गुलाम इतराज न कंदा आहिनि, जीअं महबूब चवे ईअं करणो आहे। पंहिंजी ख्वाहिश छॾणी आहे, चुप थी वियो। आवाज सुनो तो अचे, पंहिंजी ख्वाहिश छॾणी आहे। चंदुमि उहो आशिक़ ई न आहे, उहो आशिक़ ई सभु चओ न न हथ मथे खणी चओ उहो आशिक़ ई न आहे। जेको इतराज़ करे, जेको इतराज़ करे न इहो आशिक़ न आहे। जे इतराज़ कई न त पोइ दिल में सोचींदो कर त मुंहिंजी मोहब्बत ठल्ही आहे, मुंहिंजी दावा ठल्ही आहे, मुंहिंजे बकवास ठल्हो आहे, मुंहिंजूं ड्राड़ूं ठल्हियूं आहिनि। हा इतराज़ ज़रूरत कोन्हे, आशिक़ या न छॾाए। तवज्जो फरमा नबी जे प्यार अबू हुरैरा वयो, सभिनी सहाबा उन असहाब सुफा जे सहाबनि खे खीर पीतो। हाणे साईं मोटी आया, फरमायूं त प्याले खे कर ई न आई। फरमायो अबू हुरैरा तू पी। अबू हुरैरा तो चवे मां पीतो। साईं फरमायो पीर पीर पीतो। वरी हुजूर फरमायो पीर पीर पीतुम। अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह गले ते खीर पहतो आहे। पाण फरमायो मूंखे ॾे। हुजूर सभिनी सहाबनि जी ओभर पाण पीती। मोमिन जी ओभर पीअण मुंहिंजे साईं फरमायो आहे शफ़ा आहे।
नथा ॻाल्हायो साईं छा फरमायो शफ़ा है हिकिड़ो प्यालो आवाज़ नथो अचे हिकिड़ो प्यालो हो सब सहाबी पिया सब सहाबी पिया प्याले के कर न आई छो कर अचे विधाइण वारो जो मदीने जो साईं हो तुंहिंजे शाही दस्तर खान मथे में मान हज़ारे मान रुगो हो तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान सब चो अवां भी तो मुर्शिद जे जुल्फन में कैद थी आया हो न तो खबर भी आ तो बादशाह कराची हिन छो आया दिल जो हिते पईया गलायो छो नथा असां बाहर घुमऊं असां बाहर चकर जऊं अबा गोठ जऊं बाजार जऊं घरन जऊं मिटन में माइटन में जंहिंजी दिल हिते आ उहो ॻाल्हाए ॿिया न असां किथे बि आहियूं त दिल असांजी हुसैनाबाद पई आहे कंबर वारे जे कदमनि खुदा न जो कसम तो खणी गाल क्या जेके निस्बत वारा सब निस्बत वारा वेठा हो अवां जे पेरन जी खाह खां अब्बा साईं कराची में करार को न तो अचे सुकून न तो अचे मज़ो को न तो अचे दिल सदा ये थी चवे हथ ज़बान ये थी चवन पयो या अल्लाह जल्दी में घुराए मुझे महबूब के जल्दी में अब जी ख्वाहिश हुआ चवे जल्दी में घुराए तो मुर्शिद करीम जी ज़ियारत दी करे वठो यो चेहरो जो दीदार करे वठो तुझे शाही दस्तर खान मथे में मान हज़ारे मान रुगो ओ तुझे जुल्फ़ जे तुझे अबरू शहीद कया कई नाज़र मजीद मुरीद कया तुझे अबरू देगा शहीद कया कई नाज़र मजीद मुरीद कया है रे नाने दीद खरीद कया पैसन सा खरीद कया निगाहों सा खरीद रियनाने दीद खरीद कया फरे मान हज़ारे मान रुगो ओ तुझे शाही दस्तर खान मथे में मान हज़ारे मान रुगो ओ तुझे जुल्फ़ जबल तुझे जलवे जमाल जी अशबगिरी थिया मुल्क मुतिया वसिया वरी तुझे जलवे यो ही तो साड़ो आहे न दुनिया फिरंदी वदे को सलाम न करे हाँ अरे रसूलुल्लाह जे जो तो उको मकाम जे जो मिसाल ही कोन है मक्के खां गुजर करे मदीने खां खंदक खां उहद खां जिथे महबूब वींदा दीदार कंदा मुस्लिम कलमो भरी के मुसलमान थी वींदा आवाज न तो अचे तुझे जलवे जमा मुझे हजूर जो तो मिसाल कोन है मुझो कमर वारो साईं जिसो ट्रपी वने हथ मथे खणी सुभान अल्लाह चो साईं ट्रपी वने बियो केड़ो कंबर वारे साईं माण्हुनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो गलाए छो नथा न बियो साईं केड़ो माण्हुनि जो लाइ कुझु कयो आहे इहो ई त साड़ो आहे न असां वॾनि वॾनि गाॾियुनि ते फिरूं था भला भला अलाए छा छा था कयूं माण्हुनि जे लाइ पर हे सैयद रुगो हीअं ट्रपी थो वञे वॾा नंढा पका पोढ़ा नंढड़ा ॿार बि गाॾी जे कॾ भॻा था वञनि त वञाई छो असांजो बाबो साईं मुर्शिद साईं अब्बा साईं हथ मथे खणी जवाब ॾे वञाई थो अब्बा साईं आवाज़ चवंदा
वञे थो अल्लाह तुझे जलवे जमाल जी अशवगिरी थिया मुल्क मुथिया वसीया वरी छा जिन मलाइका और परे गिले मान हजार मान रुगो ओ तुझे शाही दस्तर खान मथे में मान हजार रब तो करीमी व रसूल तो करीम रब तो करीमी व रसूल तो करीम सद शुक्र हस्ते में मियाँ दो करीम रब भी सखी आवाज ना आयो रब भी सखी महबूब भी सखी आवाज ना आया अल्लाह जी जात पाक इब्राहिम अलैहिस्सलाम के फरमाते इब्राहिम मां सखी या तू सखी इब्राहिम अलैहिस्सलाम के रब फरमायो इब्राहिम मां सखी या तू सखी तो इब्राहिम अर्ज कयो अल्लाह साईं मां सखी जो ख्वाब में मूंखे इशारो आयो मां पुट कुर्बान कयो इस्माइल ज़बीहुल्लाह तो चवे त बाबा मां सखी जो तू ख्वाब ॿुधायो मां कंध झुकायो मां तव्हां ख्वाब ॿुधायो मां कंध झुकायो मां सखी मां इतराज़ी न कयो रब फरमाए त इब्राहिम सखिन खां वधीक सखी माया ख्वाब तूं सचो कया इस्माइल बचाए ॾिनो माए दुंबो एवज़ ॾिनो माए सखा मुंहिंजी आ जो दुंबो बि मोकिलियुमि ख्वाब बि सचो कयुमि इस्माइल बि बचायो में त सखिन खां वधीक सखी माया इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल ज़बीहुल्लाह के काती हो दुबो जो एवज़ में मुझे मौजू ना है पर मां लफ्ज़ तो चवां दुबो एवज़ में आयो न सही है खून जो आवाज ॿुधई त पट्टी जो खोले त इस्माइल बीठो आहे सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर इब्राहिम अखियूं खोले ॾिठो त भैया इस्माइल त बीठो आहे सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर जेकी तस्बीह पढ़ंदा हो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर तस्बीह जो आवाज़ जेको पढ़ंदा हो न तव्हां 9 तारीख़ खां वठी 10 तारीख़ ताईं इहा इब्राहिम अलैहिस्सलाम पढ़ी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन दादा जिक्र करे जो अल्लाह 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 नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक